असा केतरा भी खणी कमजोर आहियूं, असा जो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी आ। असा केतरा भी कमजोर आहियूं, पर असा जो उहो मुर्शिद आ जो कुल वलीअ ते कदम आ। अॼुकल्ह त पीरन खे अलाए छा थियो आ कि माते कदम साईं जो कोन्हे, बाक़ी ॿियनि सभिनि ते माना पाण खे पुट अब्दुल कादिर जीलानी खां मथे थो सजे, माते कोन्हे। अदा अहिड़नि पीरनि खे दुआ कयो, दुआ दुआ। मां जे ॻाल्हि कंदुसि चवंदा मुफ्ती साहब पीरनि जो मुखालिफ़ आहे। बाबा मां छो पीरनि जो मुखालिफ़ आहियां? मां त पीरनि जे पेरनि जी पणी आहियां, मां त पीरनि जो ग़ुलाम आहियां। छाजे करे पीरनि जी मुखालिफ़त कंदुसि? पर उन्ही खे कोन बख़्शींदुसि जेको बगदाद वारे खे नथो दोस्ती रखे, उनखे न छॾींदुसि जेको बगदाद वारे सां दुश्मनी थो करे। बगदाद वारे जीलानी जो कुल वलीअ ते कदम आहे। हथ मथे खणी ॿुधायो, हथ मथे खणी आहे या न आहे? हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो वली आहे जो कुल वलीअ जे मथां कदम आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बस यारी तव्हांजी असांजी एतिरी आहे जो तव्हां पीरान पीर जा ग़ुलाम आहियो, असीं वरी तव्हांजा ग़ुलाम आहियूं। तव्हांजे दिल में अब्दुल कादिर जीलानी जी मोहब्बत आहे, असांखां तव्हां सां मोहब्बत आहे असांजी। अवां पीरान पीर सां प्यार कयो, इंशा अल्लाह ताला ही फ़क़ीर बि तव्हांजो ग़ुलाम आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़,